आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आऊं आहियां मुख्तियार जरवार। एक नई वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं। दोस्तों, हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं मुख़्तलिफ़ क़िस्म जा दिलचस्प मालूमाती सवाल। त बिना कंहिं टाइम विञाइण जे पाण हलूं था पंहिंजे सवाल नंबर पहिरीं जी तरफ़। त उहो छा आहे जेको हमेशह हलंदो रहे थो पर पंहिंजी जाइ बि नथो छॾे? उहो छा आहे जेको हमेशह हलंदो रहे थो पर पंहिंजी जाइ बि नथो छॾे? साथियों, हर सवाल जे जवाब जे लाइ तव्हां वटि 5 खां 10 सेकंड जो टाइम मौजूदु हूंदो आहे। तव्हां चाहियो त वीडियो खे रोके सोचे जवाब ॾेई सघो था। साथियों, इन सवाल जो जवाब आहे दरिया। सवाल नंबर 2 आहे, उहा कहिड़ी शइ आहे जेका असां करियूं था त गरम थियूं था, पीऊं था त थधा थियूं था? कॉमन सेंस जो ही सवाल आहे। त उहा कहिड़ी शइ आहे जेका असां करियूं था त गरम थियूं था, पीऊं था त थधा थियूं था? साथियों, हिन सवाल जो जवाब आहे त कावड़। सवाल नंबर 3 आहे, त मोतियुनि जो जज़ीरो कहिड़े मुल्क खे सॾिबो आहे? जनरल नॉलेज जो ही सवाल आहे। त मोतियुनि जो जज़ीरो कहिड़े मुल्क खे सॾिबो आहे? जवाब आहे बहरीन। जी हाँ, बहरीन मुल्क खे मोतियुनि जो जज़ीरो सॾिबो आहे। सवाल नंबर 4 आहे, त उहो कहिड़ो पखी आहे जंहिंजो आखिरो नाहे हूंदो? जी हाँ साथियों, उहो कहिड़ो पखी आहे जंहिंजो को बि आखिरो नाहे हूंदो? जवाब आहे कोयल। हलूं था पंहिंजे अॻिए सवाल जी तरफ़। त दुनिया जो सभ खां पहिरियों हेलीकॉप्टर कहिड़े मुल्क वटि आहे? जी हाँ साथियों, दुनिया जो सभ खां पहिरियों हेलीकॉप्टर कहिड़े मुल्क वटि आहे? जवाब आहे रूस। साथियों, हलूं था पंहिंजे अॻिए सवाल जी तरफ़। त इंसानी जिस्म जे कहिड़े हिसे में सभ खां वधीक हॾियूं हूंदियूं आहिनि? जी हाँ साथियों, इंसानी जिस्म जे कहिड़े हिसे में सभ खां वधीक हॾियूं हूंदियूं आहिनि? साथियों, जवाब आहे त हथ में। जी हाँ, हथ में सभ खां वधीक हॾियूं हूंदियूं आहिनि। साथियों, उहा कहिड़ी शइ आहे जेका असां 1000 साल रखूं तॾहिं बि ख़राब न थींदी आहे? जी हाँ साथियों, उहा कहिड़ी शइ आहे जेका असां 1000 साल रखूं तॾहिं बि ख़राब न थींदी आहे? साथियों, इन जो जवाब आहे त माखी। जी हाँ, माखी खे तव्हां रखी सघो था, हीअ खोड़ अरसे ताईं बि ख़राब न थींदी आहे। सवाल नंबर आख़िरी दिलचस्प ऐं इंतहाई मालूमाती ऐं कॉमन सेंस जो सवाल आहे। त मर्द जे जिस्म जो उहो कहिड़ो हिसो आहे जेको औरत वटि नाहे हूंदो? दोस्तों, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं घंटी वारे बटन खे दॿाइजो जीअं ईंदड़ ॾींहंनि में हर नई वीडियो जी नोटिफिकेशन सभ खां पहिरीं तव्हां ताईं पहुचे ऐं तव्हां वीडियो ॾिसो ऐं मालूमात हासिलु करियो। त सवाल आहे, त मर्द जे जिस्म जो उहो कहिड़ो हिसो आहे जेको औरत वटि नाहे हूंदो? जी हाँ साथियों, मर्द जे जिस्म जो उहो कहिड़ो हिसो आहे जेको औरत वटि नाहे हूंदो? कॉमन सेंस जो ही सवाल आहे। इन जो जवाब आहे जी हाँ, ॾाढ़ी ऐं मुछ। जी हाँ, औरत वटि ॾाढ़ी ऐं मुछ नाहे हूंदो। दोस्तों, असांजी वीडियो तव्हांखे कीअं लॻी? पंहिंजे राय जो इज़हार ज़रूरु कजो। दुआउनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।